बस तो छो न गाल के चाचा इहो ॿुधायो त नूरी किथे आहे त मां हुन सां मिलां। न पुट वरियाम हे तूं छा थो चवीं बचा? पुट इहो असांजो रवाज कोन्हे। असां वटि न्याणी जंहिंजे नाले थींदी आहे उहा अक्सर करे मंगेदे जे मुंहुं न आहे पवंदी पुट। वाह चाचा 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 दुनिया कंप्यूटर दौर में पिया हले ऐं तव्हां हिन साॻियुनि पुराणनि ॻाल्हियुनि में चाचा हिन दौर में जेकॾहिं छोकिरी ऐं छोकिरो पाण में नथा मिलनि न त हुन में मोहबत बि नथी थिए। अहिड़ो सहुनी घोरियो पुट जेको कन छिने। असल में मूंखे पंहिंजा सिंधी रस्मो रिवाज पंहिंजे साह खां वधीक अज़ीज़ आहिनि। छो त असां सिंधी पंहिंजे रवायतुनि जा अनी न थींदा आहियूं। चाचा चाचा तव्हां ॿाहिरि निकिरी त ॾिसो, ॾींहं जहान जा दुनिया जा प्रोग्राम घुमी त ॾिसो चाचा। दुनिया जो कल्चर तेज़ीअ सां तरक़ी करे रहियो आहे ऐं असां अञा हुते ई आहियूं चाचा। वरियाम मां ॾिठी आहे तुंहिंजी इहा दुनिया पुट ॾिठी आहे। हया ऐं शर्म जा लीका लताड़े चंद टकनि जे गैर मर्द जे ॿाहुनि में लुॾण खे तूं सकाफ़त थो चवें हा? या हज़ारे माण्हुनि जे आॾो अधु उघाड़े जिस्म सां नचण खे तूं सकाफ़त थो चवें? वरियाम जेकॾहिं तुंहिंजी नज़र में इहा सकाफ़त आहे त पोइ मां लानत थो विझां अहिड़ी सकाफ़त जे मथां। महिरबानी करे हिन धारी सकाफ़त जा राग मुंहिंजे आॾो न हला पोइ वरियाम। चाचा चाचा सॼी दुनिया ओॾां पई वञे ऐं असां अञा बेल गाॾी में ॾांहुं ते ठुकाए पिया था हलूं। यार शायदि तूं असां सिंधियुनि जी तारीख़ खां वाक़ुफ़ कोन्हे। उहो त मास्तर ॿुधाईंदो आहे त जॾहिं पूरी दुनिया झंगनि में जबलनि जे गारुनि में चुरुनि में रहंदी त हुन वक़्तु असांजा सिंधी मुंहंनि जे दड़े में पकियुनि सिरुनि सां ठहियल महलातुनि में रहंदा। अफ़सोस छा कजे, असां सदाई पराई चमकंदड़ शइ खे सोन सम्झी उन खे अहमियत ॾिनी आहे वरियाम। ऐं तो जहिड़ा नौजवान जेके धारी सकाफ़त खां मुतासिर आहिनि पंहिंजी सकाफ़त खे छॾे ओॾां पिया वञनि, उनखे पिया अपनाइनि। यादि रखी छॾियो वरियाम, तव्हांखे धारी सकाफ़त बि करे पंहिंजो कोन कंदी। इन खां अॻु में जो तव्हां सां धोबीअ जे कुते वारी हालत ते न परावा रहो न पंहिंजी सकाफ़त खे अपनायो। अरे सॼी जग जहान में न टोपी ऐं अजरक जो को मटो आहे ॿुधाए? चाचा असांजे घर में मोबाइल फोन इंटरनेट ऐं डिश अची वई आहे चाचा। हुननि जी असां दिलि में जॻह ठाहे छॾी आहे। वाह, इंटरनेट मोबाइल फोन अलाए छा छा थो चवे। छा इन्हनि सभिनी मां मुतासिर थी तूं पंहिंजे ज़ाल या भेण खे कंहिं गैर मर्द सां खुलेआम ॻाल्हाइण वेहण ॾींदे? चाचा हिते गैरत थी अचे या? परावनि नियाणियुनि सां ॻाल्हाईंदे उन्हनि सां वेहंदे उते त का ॻाल्हि कोन था महसूसु करे पुट। बाक़ी जेकॾहिं पंहिंजे नियाणीअ ते ॻाल्हि थी अचे त पोइ उते साईं तव्हांजी गैरत तव्हांजे कंधे ते चढ़ी थी वञे। पुट हर कमु करण खां अॻु में हर ॻाल्हि खे सोचिजे, छो त हर ॻाल्हि जा ॿई पासा हूंदा आहिनि वरियाम। चाचा तव्हां मुंहिंजी बेइज़ती था कयो, तव्हां मुंहिंजा वॾा आहियो, हिन जे करे तव्हांखे मां कुझु बि नथो चवां। सच ॾाढो कोड़ो आहे वरियाम। ऐं इहो मां तोखे हिन करे थो चवां त पुट तूं मुंहिंजो बच्चो आहे। हा, इन करे तूं तोखे सम्झायां। उहो मास्तर चवंदो आहे त बुराई बुराई आहे। कणिक जी ॿोरीअ ते बाजरी लिखण सां कणिक कॾहिं बि बाजरी न आहे थींदी। हा,